मदई मोरी खां अफजल सोलंगी ऐं दादू खां शायर अनवर कमरानी, गुलाम सन मस्तोई, हाजी मेरा भंड, हुजूर बख्श भंड ऐं बाउसुद्दीन सोलंगी। यार जुदा थिए, यार जुदा थिए, अण मुंहिंजो जीअण कहिड़ो, दिलदार खफ़ा थिए, हाणे अबचन कहिड़ो, यार जुदा थिए। तुझे सदमन ॾाढो सतायो आहे, तुझे तलबुन ॾाढो तपायो आहे, तुझे आसन में मुंहिंजा सुहिणा सनम वेही पूरो साल विहायो आहे, बेरहम सफ़ा थी रे, बेरहम सफ़ा थी रे, सूर सलण कहिड़ो, बेरहम सफ़ा थी रे, तो ससुर सलण कहिड़ो, दिलदार खफ़ा थी रे, हाणे अबचन कहिड़ो, यार जुदा थी रे। मोरे खां फरमाशूं आहिनि निसार म्यूज़िक सेंटर मोरो ऐं मेन रोड तां अब्दुल्ला ख़ान मेमून जी, ऐं सखर खां फरमाश आहे नंदलाल ऐं मोहन लाल जी, शिकारपुर खां फरमाश आहे रामलाल जी। चंड तारनि खां रोज़ तुंहिंजो पुछां, आहियां बे इल्म कीअं ख़तरो लिखां, कंहिं वॾे पाजे त कूर जियां, ॿियो पंहिंजे दर्द में त दूर दुखां, आज़ार वॾा ॾेई रे, आज़ार वॾा ॾेई रे, हुयो मूं में सहण कहिड़ो, दिलदार खफ़ा थी रे, हाणे अबचन कहिड़ो, यार जुदा थी रे। रोज राहूं
सऊदी अरब जे देखा असांजे तमाम प्यारे दोस्तन भाउरन जी फरमाइश है शायर हाजी रमजान चौहान अता मोहम्मद चौहान हाजी गुलाम रसूल मला हाजी अलवर चौहान मोहम्मद परियल चौहान आई अब्द चौहान चार मखियों चाह में हरजात दादू जे एक होटल जी गाला चार मखियों चाह में आई बेरा सब बीमार ही था होटल अल मदीना जे जो दियाव तो इश्तिहार त सेठ सदाई सुनो सेठ सदाई सुजोवते ताज़ी मिली थसमार रुपवारी अखबार में कदे न घुराई कंबरानी